वेजन सी वाई पिया किरी न कयाऊं, वेजन सी वाई पिया किरी न कयाऊं, जे पंदे पारियाऊं त सिघाई सघा थिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मेरान क्लिनिक में अवां खे दिल जी गहराइन सां भलीकार। ऐं अवां जो मेज़बान डॉक्टर मखदूम बिलावल। उम्मीद तो कयां तव्हां बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, सेहतमंद हूंदा ऐं सेहत जहिड़ी नेमत सां आरास्ता थींदे ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारे रहिया हूंदा। शाह साईं जो आउं जेको शेर पढ़ियो उन में वेजन सां मतिलबु आहे डॉक्टर तबीब, वाई पवण माना उन्हनि सां बहस मुबाहिसो करणु, ऐं किरी जो मतिलबु आहे एहतियात करणु। त शाह साईं हिन में चवे थो त जेकॾहिं को बि मरीज़ आहे डॉक्टर वटि अचे थो ऐं डॉक्टर उनखे उनजी बीमारी जे हिसाब सां अगरि काउंसिल करे थो, सम्झाए थो त उहा हीअ बीमारी आहे, ही अलामतूं आहिनि ऐं तव्हांखे ही एहतियात करणु खपे, हेतिरे अरसे ताईं उनजी दवा खाइणु खपे, उन जी ॻाल्हि ते अमल करण जे बजाए जेके बि बहस मुबाहिसो कनि था त उन्हनि जी सिहत ते पंहिंजो असरु पवे थो। पर जेको किरी करे थो ऐं जेको उनजी ॻाल्हियुनि ते अमल करे थो उहो जल्दी सेहतमंद थी वञे थो। इन ई शइ खे मद्देनज़र रखंदे मेरान टीवी जी स्क्रीन तां असां प्रोग्राम शुरू कयो मेरान क्लिनिक कराची जे नाले सां, ऐं हर हफ़्ते छंछर जे ॾींहुं आउं अवांजी ख़िदमत में हाज़िर थींदो आहियां। असांजी ॻाल्हि ॿोल थींदी आहे हिन असांजे मुआशिरे में जेके आम बीमारियूं आहिनि उन्हनि ते, ऐं उहा ॻाल्हि ॿोल बि माहिर डॉक्टर जी मौजूदगी में थींदी आहे। अॼु जेका पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं सभ खां पहिरियों कंदासीं ओरल कैंसर ते, यानी जेका वात जी कैंसर थिए थी उन ते। उन खां पोइ पाण थोरो रोड ट्रैफिक एक्सीडेंट ते ॻाल्हाईंदासीं। सवाल इहो पैदा थिए थो त इहो छो जो पाण वटि मौजूदु आहिनि मैक्सिलोफेशियल सर्जन डॉक्टर अरसलान महमूद, पाण माशाल्लाह सां कंसल्टेंट मैक्सिलोफेशियल सर्जन आहिनि। उन्हनि खां पोइ जेको आहे उहो हाशिम सिटी हॉस्पिटल आहे जेका हैदराबाद जी, उन में बि हेड ऑफ डिपार्टमेंट आहिनि ऐं काफ़ी सारे हंधनि ते ख़िदमतूं सरंजाम ॾेई रहिया आहिनि। ऐं हींअर हिकु शइ जेका आहे उहा असां जहिड़नि नौजवान डॉक्टर्स जे लाइ, पाकिस्तान जे डॉक्टर्स जे लाइ प्राउड जी बि ॻाल्हि आहे त हिकु टेस्ट पास कई आहे ऐं उन टेस्ट खां पोइ हू दुनिया जे 3 मुल्कनि में जेका आहे उहा प्रैक्टिस करे सघनि था। अस्सलाम वालेकुम सर, कीअं आहियो? ठीकु आहियो? वालेकुम अस्सलाम मखदूम। सर सभ खां पहिरियां तव्हांखे दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद हुजे अवां जेका टेस्ट पास कई आहे। ऐं ज़रूरु हिन ॻाल्हि ते जेको आहे उहो अचणु चाहींदुमि त छो जो मां सम्झां थो त नौजवान डॉक्टर्स जेके असांजा हींअर काफ़ी महिनत करे रहिया आहिनि, हिकिड़ो महिनत जो बि जेको मामिलो आहे उहो उभरियो आहे त नौजवान डॉक्टर्स खे अवां हिन मामले में कीअं कयो था त ॿाहिरि जूं जेके टेस्ट थियनि थियूं उन्हनि जे लाइ कीअं ॾियणु खपनि, कीअं उन्हनि खे शुरूआती तौर ते पंहिंजो माइंड सेट ठाहिणु खपे। शुरूआति इन खां कयूं था, उन खां पोइ पाण पंहिंजे टॉपिक ते ईंदासीं। जी मखदूम, बिल्कुलु असांजे जेके डॉक्टर्स आहिनि पाकिस्तान में जेके हिते MBBS या BDS कनि था या इवन नर्सिंग शोबे सां जेको असांजो अलाइड स्टाफ तालुक़ु रखे थो, तमामु कैपेबल आहिनि, तमामु महिनत करण वारा माण्हू आहिनि। ऐं असांजे मुल्क खे, असांजी धरतीअ खे, सिंध में अहिड़े माण्हुनि जी ज़रूरत आहे। पर उन खां अलावा मां इहा ॻाल्हि करणु चाहींदुमि त असां वटि हिते ॿिया बि ऑप्शन्स आहिनि जंहिं ते असां सोचे सघूं था। यानी कि अगरि कंहिंखे ॿाहिरि मुल्क में बि कमु करिणो आहे, ॿाहिरि मुल्क कमु करण सां मक़सदु इहो न आहे त तव्हां पंहिंजे मुल्क या पंहिंजो घर छॾे था वञो, पर तव्हां जेको हिते कमु कयो था पिया, अगरि तव्हां ॿाहिरि दुनिया खे ॾेखारणु चाहियो था त तव्हांखे उतां जे लाइसेंस खपनि। अगरि तव्हां उते वञी हुननि जा मरीज़ कयो वञी, उते तव्हां पंहिंजी सलाहियतूं जेके आहिनि तव्हां उहे परोकार लाहियो, त उतां जे लाइ तव्हांखे कुझु या त तव्हां अगरि अमेरिका या UK हलाए था वञो त उहो तमामु ड्रिघो हिकिड़ो पाथवे आहे। उन खां अलावा गल्फ में ऐं सऊदी अरब में हींअर काफ़ी नीड आहे स्पेशलिस्ट डॉक्टर्स जी, जंहिंमें GP बि शामिल आहिनि ऐं अलाइड हेल्थ केयर वर्कर बि शामिल आहिनि। त मां तव्हांजे प्रोग्राम जे तवसुल सां इहो हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहींदुमि त हींअर इहे ऑप्शन्स जेके आहिनि ओपन आहिनि। ईज़ी त असां नथा चई सघूं, इहो नथा चई सघूं त इहे सफ़ा आसान आहिनि, पर इन पासे अञा वैक्यूम आहे, वैकेंसीज़ आहिनि। तव्हां अगरि पंहिंजे मुल्क खे सर्व करणु चाहियो था त तमामु सुठी ॻाल्हि आहे, पर अगरि तव्हां चाहियो था तव्हांखे इंटरनेशनल एक्सपोजर बि मिले त तव्हां सऊदी अरब या दुबई या इन क़िस्म जा जेके इमारात जा मुल्क आहिनि उन्हनि जो तव्हांखे सिर्फ़ु लाइसेंस क्लियर करिणो आहे ऐं तव्हां उते वञी प्रैक्टिस करे सघो था ऐं तव्हां उतां एक्सपीरियंस वठी करे तव्हां वापसि पंहिंजे मुल्क में अची सर्व कयो। बहितरीनु ॻाल्हि आहे, छो जो अॼुकल्ह UK USA में काफ़ी सेचुरेशन थी वई आहे। त डॉक्टर साहब जे तरफ़ां इहा जेका ॻाल्हि आहे उहा नौजवाननि खे हिन बात से ज़रूरु सोचणु खपे। अच्छा सर, आम माण्हुनि जे लफ़्ज़नि में अगरि हिकु सवाल कयां त ओरल कैंसर यानी जेका वात जी कैंसर थिए थी, छा बीमारी आहे? आम माण्हू खे कीअं सम्झाइजे थी कहिड़ी बीमारी आहे, उनजा कहिड़ा कहिड़ा कॉज़िस ऐं रिस्क फैक्टर्स आहिनि? ॾिसो, वात जो कैंसर हिन वक़्तु पाकिस्तान में ऐं पाकिस्तान में बि स्पेशली सूबा सिंध में हद खां वधीक वधी चुको आहे। तक़रीबन हर ॿिए या टे घर में तव्हांखे इन क़िस्म जो माण्हू मिलंदो। असां इहो नथा चई सघूं त उनखे लाज़मी ई कैंसर हुजे, पर उनखे वात में कैंसर जी अलामतूं ज़रूरु हूंदियूं। आम माण्हू खे कीअं ख़बर पवे त बाबा मुंहिंजे वात में कैंसर आहे या कैंसर जी अलामतूं आहिनि? को बि छालो या ज़ख़म या फट या फुरड़ी तव्हांजे वात में, चपनि ते या चहिरे ते 2 हफ़्तनि जे अंदरि ख़तमु नथी थिए, यानी कि हिकु नमूदार थी का शइ
ऐं तव्हां ॾिसो था 2 हफ़्ता या वधि में वधि 3 हफ़्तनि ताईं उहा शइ ख़तमु नथी थिए, उहा उते ई बीठी आहे उन साइज़ ते ई, या उन जो साइज़ उन जो वधे थो, त इन जो मतिलबु आहे इहा ख़तरनाक शइ आहे। ऐं उन में तव्हां पंहिंजे वात जो मुआइनो कंदा रहो। मां हिते हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलंदुमि त असांजी अगरि का गाॾी बि ख़राबु थींदी आहे या घर में का शइ ख़राबु थींदी आहे त असां फौरन मैकेनिक खे या उन वटि खणी वेंदा आहियूं, या अगरि ख़राबु न बि थिए थी त हिकिड़ो असांखे स्केल इन लाइ त 6 महीननि खां पोइ तव्हांखे गाॾी जो चेकअप कराइणो आहे, या अगरि 3000 किलोमीटर हली वई आहे गाॾी त तव्हांखे उनजो तेल ऑयल चेंज कराइणो आहे। पर असां पंहिंजे जिस्म सां जेके हालत कयूं था पिया उहो इन्हनि मशीनुनि खां बदतर आहे, छो जो इहो अलाह सां जेकी नेमत आहे जेकी असांखे मुफ़्त में मिली वई आहे, ऐं मुफ़्त में इंसान जी फितरत आहे, जेका शइ तव्हांखे मुफ़्त में मिलंदी आहे उनजी तव्हांखे क़दुरु न आहे हूंदो। तव्हां पंहिंजे गाॾियुनि जो, घरनि जो, मोबाइलनि जो इन करे ख़्यालु रखंदा वधीक, छो जो उहो तव्हां पैसनि सां वठो था। तव्हांखे इहा सिहत जेकी अलाह सां ॾिनी आहे इहा मुफ़्त में आहे, इहा नेमत आहे, ऐं इन नेमत जो असां मां कंहिंखे बि क़दुरु न आहे। इन करे मां इहा ॻाल्हि कंदुमि त असां मुख़्तलिफ़ सेमिनार्स जेके कंदा आहियूं उन मां पुछंदो आहियां त तव्हां जेके 200-250 माण्हू सां वेठा आहिनि, इन्हनि मां केतिरनि माण्हुनि हफ़्ते में हिकु दफ़ो पंहिंजो वात जो मुआइनो सही तरह कंदा आहिनि? त यकीन कयो हिकिड़ो माण्हू बि न आहे हाणे करे हिते सघंदो। डॉक्टर्स जी ॻाल्हि कान पई हले, पाण अवां केतिरो भेरो हुनजो कयो था डॉक्टर साहब, उनजी ॻाल्हि हले हा पई। बिल्कुलु, जनरली मतिलबु तव्हां डॉक्टर बि शामिल करे छॾियो त तव्हां हफ़्ते में हिकु दफ़ो पंहिंजे वात जो मुआइनो कोन था कयो। 2008 में मां हिकिड़ी तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾींदुमि, जीअं असां श्रीलंका जी टीम आयल आहे पाकिस्तान में खेॾणु, तमामु सुठी ॻाल्हि आहे त असांजे मुल्क में रांदियुनि जो शोबो वरी वधे थो पियो। 2008 में श्रीलंकन गवर्नमेंट हिकिड़ो प्रोग्राम अनाउंस कयो, जंहिंजी मां जाम वाखाण कंदो आहियां, ऐं तव्हांजे प्रोग्राम जे ज़रिए बि वाखाण कयां थो, जंहिंखे सिंध गवर्नमेंट खे बि कमु करणु खपे। त हुननि सेल्फ ओरल एग्ज़ामिनेशन प्रोग्राम, यानी कि हुननि जा जेके बि गवर्नमेंट एम्प्लॉइज़ आहिनि ऐं स्कूल्स आहिनि, उन्हनि खे हर हफ़्ते में 1 या 2 दफ़ो उन्हनि जी ट्रेनिंग थींदी हुयूं, उहे पंहिंजे वात जो चङी तरह मुआइनो कंदा हुआ। हाणे हिकिड़ो माण्हू 6-7 महीननि ताईं पंहिंजे वात जो मुआइनो करे ई कोन थो, या करे ज़िंदगी में बि कोन थो करे, ऐं हुनखे हिकिड़ो छालो पियो आहे जेको पहिरियां हुयो 2 हफ़्तनि जो नंढड़ो, पर अचानक सां उहा बीमारी वधी, ऐं पोइ हुनजो चहिरो, चप, अखियूं, कन सभु वठिजी वेंदा आहिनि, ऐं पोइ असां वटि ईंदो आहे त साईं हाणे असांजो इलाजु कयो। पोइ असांजे हथ में न हूंदी, असां बि ॾिसो अलाह साईं जी तरफ़ां हिकिड़ो ज़रियो आहियूं, असां को फ़रिश्ता न आहियूं, असांखे अलाह साईं एॾी ताक़त न आहे एॾी जो असां हथु फेरियूं ऐं उहो मरीज़ ठीकु थी वञे। बिल्कुलु सर, हिन जा कहिड़ा कहिड़ा कॉज़िस थियनि था, रिस्क फैक्टर्स थियनि था, जेके हिकु आम छाले खे या वरी हिकु नॉर्मल जेको आहे उहा ओरल कैविटी आहे उनखे ओरल कैंसर जी तरफ़ खणी ॾिसो, वञनि था? 100% मां 90% जेके असां वटि वात जे कैंसर सां माण्हू ईंदा आहिनि, या वात जे कैंसर जे ख़दशे सां माण्हू ईंदा आहिनि, उहे 90% पान, छालिया, गुटको, सिगरेट, सुपारी, नसवार, शराब, इन क़िस्म जी शयूं इस्तेमालु कंदा आहिनि। नशावर शयूं जेके चइबो। नशावर शयूं जेके असांजे समाज में तमामु आसानी सां ऐं वाफ़र मक़दार में अवेलेबल आहिनि। यानी कि उहे शयूं अगरि कंहिं वटि पैसा न आहिनि बि वठण जा, त उनजो उनखे दोस्त वठी ॾेई छॾींदो, उनखे मिट माइट वठी ॾेई छॾींदो, बजाए जो इहे पैसा अगरि तव्हां वटि मञो कंहिं मिट माइट वटि, यार मुंहिंजे पुट खे या न्याणी खे स्कूल में एडमिशन वठी ॾियणो आहे, उन लाइ तव्हांखे पैसा कोन ॾींदो। पर अगरि तव्हां हुनखां इहो पुछंदव, यार मूं वटि पैसा न आहिनि, मूंखे सिगरेट जो दॿो वठिणो आहे या मूंखे मेणपूरी वठणी आहे, फौरन तव्हांखे 500,000 रुपया ॾेई सर छॾींदो। नॉर्मल खाधे लाइ बि चवंदो त 2 ॾींहंनि खां वठी ॿार बुखिया आहिनि, उन्हनि खे मानी ॾियो, त उन लाइ पैसा न हुननि बिल्कुलु, खां हा वरी गुरबत ज़ाहिर थी वेंदी आहे। हा, ईअं ई आहे। त खाधे लाइ तव्हां जेको आहे न पंहिंजे मिट माइट दोस्त में कोन ॾींदो, बाक़ी सिगरेट, पान, छालीअ लाइ तव्हां हाज़िर आहियो। बिल्कुलु। अच्छा सर, हिकु पेशेंट आहे, अगरि उनखे जेको आहे उहो ओरल कैंसर थिए थी ऐं हू क्लिनिक में प्रेज़ेंट करे थो, त उनजूं क्लिनिकल कहिड़ियूं कहिड़ियूं प्रेज़ेंटेशन्स थियनि थियूं जेके हू तकलीफ़ खणी हिकु डॉक्टर वटि अचे थो? ॾिसो, हिन खां पहिरियों मां हिकिड़ी शइ चवां, 4 स्टेज हूंदियूं आहिनि कैंसर जूं। असां डॉक्टर उन्हनि 4 स्टेजुनि ते असां चाहींदा आहियूं त असां वटि मरीज़ पहिरीं स्टेज ते अचे। पहिरीं स्टेज छा आहे? वात में छालो आहे जेको 1 सेंटीमीटर खां नंढो आहे, या 2 या 3 मिलीमीटर जो आहे, या चणे के दाणे केतिरो आहे, या उन खां बि नंढो आहे। मां पंहिंजी ज़िंदगी में हज़ारे मरीज़ ॾिठा आहिनि, ऐं मां छिके छिके कोई 30 या 40 अहिड़ा मरीज़ ॾिठा हूंदा जेके इन स्टेज ते मूं वटि आया हूंदा। असां छा चाहींदा आहियूं त मरीज़ असां वटि अर्ली स्टेज अचे, त जीअं असां हुनजी सर्जरी जल्दी कयूं या असांजा रिज़ल्ट सुठा थियनि, मरीज़ जी ज़िंदगी दराज़ थिए। पर असां वटि स्टेज 1 ऐं इवन स्टेज 2 में बि को बि पेशेंट रिप्रेज़ेंट न कंदो। उहो मरीज़ लिक छुप में हकीमी दवाऊं, घरेलू टोटका करे उन खां पोइ वटि ईंदो आहे। तव्हांजो जेको सुवाल जेको क्लिनिक में अचे थो असां वटि मरीज़, अस्पताल में असां वटि प्रेज़ेंट थिए थो, त असां हुनखे कीअं ॾिसंदा आहियूं? सभ खां पहिरियां असां हुनजो वज़न कंदा आहियूं, ब्लड प्रेशर वग़ैरह शुगर रिपोर्टूं थींदियूं आहिनि, उन खां पोइ हुनजी कंप्लेन पुछंदा आहियूं,
90% मरीज़ चवंदा आहिनि असां पान छह गुटको खाईंदा आहियूं ऐं असां हाणे साईं हफ़्तो थी वियो असां छॾे ॾिनो आहे ऐं छॾण खां पोइ असांखे जेको आहे वात में छालो थियो आहे। त मां हुनखे चवंदो आहियां छॾण खां तव्हांखे वात में छालो न आहे थियो, तव्हां इहो जेको ज़हर आहे पंहिंजे जिस्म में पंहिंजे वात में पोइ अलाए घणनि सालनि खां खाओ था पिया, उन तव्हांजे मसूड़नि खे, तव्हांजे ॾंदनि खे, ज़बान खे, चपनि खे सफ़ा ज़ंगे छॾियो आहे, छो जो तेज़ाब आहे हिन में ऐं उहो तव्हांजे म्यूकोसा खे, जेकी चमड़ी आहे तव्हांजे वात जे अंदरि, उनखे ॻारे थो छॾे, जंहिंजी वजह खां उन ते को बि ट्रॉमा थिए थो, को बि धकु थिए थो ऐं तव्हांखे जेको आहे कैंसर ज़ाहिर थो थिए। अच्छा सर, कहिड़ा कहिड़ा प्रॉपर जेके इन्वेस्टिगेशन मेथड्स हूंदा आहिनि हिकु जेको आहे उहो कैंसर, ओरल कैंसर जे पेशेंट जी डायग्नोसिस यानी तशख़ीस करण जे लाइ, यानी हिकिड़ो पेशेंट आयो हिकु कंसल्टेंट डॉक्टर हुजण जी हैसियत सां, अवां कहिड़ी कहिड़ी टेक्निक्स जे थ्रू हुनखे तशख़ीस यानी डायग्नोसिस ॾिसो, ताईं खणी वेंदा कैंसर आहियो? जी तशख़ीस तमामु आसान आहे। 3 फेज़िस हूंदा आहिनि। नंबर 1 हिस्ट्री ऐं क्लिनिकल एग्ज़ामिनेशन, यानी कि मां हुनखां सवालात पुछंदो ऐं हुनजो मुआइनो कंदो। असांखे हाणे एतिरो एक्सपीरियंस थी वियो आहे जो असां मुआइने कंदे महिल ई असांखे ख़बर पइजी वेंदी आहे त हिनखे कैंसर आहे या कैंसर थियण जा चांसिस वधीक आहिनि। सेकेंड फेज़ में असां हुनजी बायोप्सी कंदा आहियूं, यानी कि हुनजो जेको ज़ख़्म आहे उनजो थोरो 2 या 3 मिलीमीटर जेतिरो हिकिड़ो टुकड़ो कटे करे असां लेबोरेटरी में चकास लाइ मणींदा आहियूं ऐं उन खां पोइ असां CT स्कैन कराईंदा आहियूं, यानी कि चहिरे, दिमाग़, गर्दन ऐं छातीअ जो ऐं पेट जो एक्सरे वॾो, जंहिंखे सिंधी ज़बान में असां चऊं वॾो फोटो, उहो कराईंदा आहियूं। उन कराइण सां असांखे इहा ख़बर पइजी वेंदी आहे त इहो कैंसर जेको असांखे नज़र अचे थो अखियुनि सां, इहो त नज़र अचे थो पियो, पर CT स्कैन असांखे मशीन इहा ॿुधाईंदी आहे त इहो कैंसर अंदरि केतिरो पकड़ियल आहे। उन हिसाब सां हुनजी स्टेजिंग थींदी आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे वात जे अंदरि नंढिड़ो दाणो हूंदो आहे 3 या 4 सेंटीमीटर जो, पर जॾहिं असां CT स्कैन कराईंदा आहियूं त उहो तव्हांजी शरियान ताईं, गले जी शरियान ताईं, फिफड़नि ताईं, पेट में ताईं, अंडरनि ताईं, इवन दिलि ताईं, कॾहिं कॾहिं दिमाग़ ताईं उहो कैंसर वहियल हूंदो आहे। बहरहाल नाज़रीन, हिते वक़्तु थियो आहे हिकु नंढे ब्रेक जो। इंशाल्लाह ब्रेक खां अचण खां पोइ असां पंहिंजी हिन गुफ़्तगू खे जारी रखंदासीं। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक ते वञण खां पहिरियां पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं त कीअं डायग्नोसिस कजे, ऐं डॉक्टर साहब असांखे ॿुधाए रहियो हुयो त CT स्कैन जी जेका आहे उहा हुन में काफ़ी हिकिड़ी अहम डायग्नोसिस जो जेको आहे उहो ज़रियो हूंदो आहे। सर, हुन में मेटास्टेसिस जी असां पाण ॻाल्हि कई पे, त इनखे अगरि जेकॾहिं कंटिन्यू कयूं त CT स्कैन इन खां वधीक कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असांखे ॿुधाईंदी? CT स्कैन तव्हांखे ॿुधाईंदो नंबर 1 त उनजो एग्ज़ैक्ट साइज़ छा आहे, जेको असांखे नज़र अचे थो अखियुनि खां ऐं जेको असांखे नज़र नथो अचे पियो अखियुनि सां, उहो ॿुधाईंदो। उन खां अलावा उहो ॿुधाईंदो त उहो कहिड़े इंपॉर्टेंट स्ट्रक्चर्स, यानी कि तव्हांजे जिस्म जा कहिड़ा इंपॉर्टेंट स्ट्रक्चर आहिनि जंहिंखे उहो ट्यूमर इन्वॉल्व थो करे पियो या उनजे वेझो आहे, त असांखे सर्जरी में उन हिसाब सां उन शइ जो ख़्यालु रखिणो पवंदो आहे। टीं शइ असांखे उहो इहा ॿुधाईंदो आहे त आया इहो ट्यूमर सिर्फ़ु नरम पठनि में आहे या हॾे में हलियो वियो आहे। त जीअं ई ट्यूमर हॾे में वञे थो तव्हांजी स्टेज अप थी वञे। अगरि ट्यूमर नंढो बि आहे, 2 सेंटीमीटर जो बि आहे, इन असां हुनखे स्टेज 1 जो ट्यूमर चऊं था, पर उहो ट्यूमर बोन जे अंदरि हलियो वियो आहे, हॾे जे अंदरि, उहो डायरेक्ट 2-3 खे जंप करे तव्हां डायरेक्ट स्टेज 4 में लाइ वेंदा आहियो। त इहे शयूं असां पंहिंजी अखियुनि सां नथा ॾिसी सघूं, इन लाइ तव्हांखे इहे जेके मशीन्स आहिनि ऐं आर्मामेंटेरियम आहे, इन जी हेल्प वठणी पवंदी आहे। इन सिंपल CT स्कैन असांखे स्टेजिंग में हेल्प कंदो आहे। ऐं बायोप्सी जेकी मां पहिरियां ॻाल्हि कई, बायोप्सी असांखे हिकिड़ी तशख़ीस जो, सम्झो असांखे लेटर मिली वेंदो आहे, ही कैंसर ही आहे। मरीज़ खे अगरि असां चऊं त तोखे कैंसर आहे, हुनखे यकीन न ईंदो। जॾहिं रिपोर्ट में लिखिजी ईंदो आहे त उहा हिनखे जेको असां चकास कयो आहे इहो कैंसर ई आहे, त पोइ मरीज़ खे यकीन ईंदो आहे। ऐं सिंपल निकाहनामो आहे सम्झो मरीज़ जो हुन बीमारी सां, त हाणे तोखे इहा बीमारी आहे, तोखे इलाजु कराइणो ई कराइणो आहे। इन खां अलावा तव्हां वटि को ऑप्शन कोन्हे। अच्छा, हिते अगरि जूनियर डॉक्टर्स जे लाइ ॻाल्हि कयां त जेकॾहिं तव्हां स्टेजिंग करणु चाहियो था कंहिं बि हिन जी कैंसर जी, तव्हांखे CT स्कैन जी तरफ़ वञणु खपे, हिन जो साइज़, इहे सभु शयुनि खे, पर जेकॾहिं तव्हां गोल्ड स्टैंडर्ड हिन जी ॻाल्हि कंदो, जेका डायग्नोस्टिक टेस्ट आहे असांजी, उहा असांजी बायोप्सी आहे। बायोप्सी आहे। अच्छा डॉक्टर साहब, हिते हिकु शइ इहा आहे त हींअर जेके रीसेंट इंटरनेशनल मेडिकल गाइडलाइंस आहिनि, उन्हनि जे तहत ओरल कैंसर खे कीअं ट्रीट करे सघिजे थो? जेके इंटरनेशनल गाइडलाइंस आहिनि असां जेके फॉलो कंदा आहियूं, उन्हनि जो 3 ट्रीटमेंट्स आहिनि। नंबर 1, अगरि अर्ली स्टेज आहे, ऑपरेबल आहे, सर्जरी जेको मोस्ट कॉमन आहे हिन वक़्तु, उन खां पोइ तव्हांजी कीमोथेरेपी, यानी कि दवाउनि जे ज़रिए ऐं शॉउनि जे ज़रिए, ऐं टियों इलाजु आहे त कुझु बि न कयो।
इहो लिटरेचर में लिखियलु आहे। हिकिड़ा अहिड़ा मरीज़ हूंदा आहिनि जंहिंखे तव्हां शुआऊं भणो, दवाऊं भणो, सर्जरी तव्हां करे था सघो, तव्हांखे लॻे थो हिन जो ख़र्चु थींदो, ध्यानु थींदो ऐं हिनखे फ़र्क़ु न पवंदो, तव्हां उन मरीज़ खे, उन फैमिली खे हिनखे असां पैलिएटिव केयर छॾींदा आहियूं। उनखे चवंदा आहियूं हिन जे अलावा असां जेतिरी हयाती रखी आहे हिनखे तव्हां घरु रखो, हिनखे पेनलेस रखो, हिनजी दिलि जी मुरादूं पूरियूं कयो, जेको चाहे थो हुनखे कयो, छो जो हिन मरीज़ वटि एतिरो टाइम न हूंदो। त बजाए जो असां पंहिंजी स्किल्स बि ऐं हॉस्पिटल खे बर्डनाइज़ कयूं, त इहो बि हिकिड़ो ट्रीटमेंट जो हिसो ई आहे। असांखे पेशेंट खे रिफ्यूज़ करे छॾींदा आहियूं ट्रीटमेंट में, पर इहो सम्झो ट्रीटमेंट जो हिसो ई आहे, त हाणे हिन जो ॿियो को इलाजु न आहे, तव्हां हिनखे पर डॉक्टर साहब बेटर इते थोरो हिनखे ज़रूरु स्पेसिफाई कजो त आया उहो इहो आहे त जेका लास्ट ऐं फोर्थ स्टेज थिए थी कैंसर जी, उन्हनि पेशेंट्स जी ॻाल्हि कयूं पिया, या वरी कुझु अहिड़ा पेशेंट्स हूंदा आहिनि जेके ऑलरेडी इम्यूनो कम्प्रोमाइज़ड हूंदा आहिनि, कॉम्प्लिकेशन्स उन्हनि में उहे डेवलप थियण जा ख़दशात हूंदा आहिनि, या जिस्मानी तौर ते उन्हनि में उहा क़ुवत मुदाफ़ियत नाहे हूंदी जेका असां मेडिसिन जे थ्रू करे सघूं था, त इन में थोरो स्पेसिफाई ॾिसो, कजो। चारई स्टेज जो असां ऑपरेशन करे सघूं था, चारई स्टेज तव्हांजी क़ाबिल इलाज आहिनि, पर स्टेज 4 जेका आहे उन में बि स्टेज 4A, 4B, 4C या 1, 2, 3 हूंदी आहे। अगरि हिकिड़ो मरीज़ असां ॾिसूं था त हिन में ताक़त ई न आहे सर्जरी कराइण जी, फाइनेंशियली न, जिस्मानी तौर ते उन में रत जी कमी आहे, न्यूट्रिशन डेफिशिएंसीज़ आहिनि, वरी असां ॾिसंदा आहियूं हिन जी फैमिली कैंसर जो इलाजु सिर्फ़ु हिकिड़े मरीज़ जो न आहे, पूरी फैमिली जो इलाजु हूंदो आहे, छो जो उहो मरीज़ 3 खां 4 महीना उन जो इलाजु हलंदो आहे, उहो असां सां गॾु राब्ते में हूंदो आहे। त आया हुनजी फैमिली पेशेंट खे सपोर्ट कंदी, उहो फाइनेंसिस खणी सघे थो, नथो खणी सघे। जंहिं अस्पताल में असां इहो इलाजु कयूं था, छो जो इहो नॉर्मल इलाजु कोन्हे, जो तव्हां कंहिं हॉस्पिटल में कोन था करे सघो, सॼे पाकिस्तान में ॻणियल ॼणियल 7 या 8 अस्पतालूं आहिनि जेको हिन इलाज जो या हिन मर्ज़ जो इलाजु कनि थियूं चङे तरीक़े सां। इहे सभु शयूं असां ॾिसंदा आहियूं, उन खां पोइ पेशेंट खे असां चवंदा हुआ तव्हांखे सर्जरी लाइ खणी था वञूं या रिफ्यूज़ था कयूं। हिकिड़ो पेशेंट आहे जंहिंखे अनकंट्रोल डायबिटीज़ मेलाइटस आहे, हिकिड़ो पेशेंट आहे जंहिंखे का अहिड़ी बीमारी आहे दिलि जी जंहिंजी वजह खां असां हुनखे बेहोश ई नथा करे सघूं। पोइ कैंसर त इलाजु क़ाबिल इलाजु आहे, पर हुनखे दिलि जी बीमारी एतिरी ख़तरनाक आहे जो अगरि असांजी टीम जो बेहोशी वारो डॉक्टर हुनखे बेहोश कयो त थी सघे थो मरीज़ वापसि ई न अचे। त इन जो बहितर आहे हुनखे तव्हां चओ त असां तव्हांजो ऑपरेशन मतिलबु तव्हां नथा हुनजो करे इलाज सघूं। करण जे बजाए हुनखे इहा सुठी ॻाल्हि आहे त हुनखे काउंसलिंग कयो ऐं पैलिएटिव केयर ते खणी वञो। डॉक्टर साहब हिते हिकु शइ जो हिकिड़ो इहो बि सुवालु आहे त अव्हां पंहिंजी प्रैक्टिस जे दौरान माशाल्लाह सां काफ़ी सालनि खां प्रैक्टिस करे रहिया आहियो, अहिड़ो को केस या अहिड़ी शइ जेका माना दिलि ॾुखोईंदड़ बि हुजे ऐं अव्हां ॾिसण खां पोइ इन मामले में हैरान बि थी विया हुजो त काश अगरि ही पेशेंट असां वटि स्टेज 1 या स्टेज 2 ते या इनिशियल स्टेजिस में अची विया त हुन कयूं, त को अहिड़ो केसिस अव्हांजी नज़रुनि मां ॾिसो, गुज़रिया? अहिड़ो केस न, अहिड़ा केसिस आहिनि असां वटि। रोज़ OPD में मां 10 खां 12 मरीज़ ॾिसंदो आहियां, ऐं 10 खां 12 मरीज़नि में 7 खां 8 मरीज़ वात जे कैंसर जा हूंदा आहिनि, ऐं हर मरीज़ जी पंहिंजी कहाणी आहे। ऐं उन्हनि 7 खां 8 मरीज़नि में बि 5 या 6 या कॾहिं कॾहिं 8 जा 8 मरीज़ असां ॾिसी करे ऐं असांजे अखियुनि में ॻोढ़ा बि अची वेंदा आहिनि, ऐं असां इमोशनल बि थी वेंदा आहियूं त यार इंसानु केॾो त निग्लिजेंट आहे, इग्नोरेंट आहे, अलाह साईं जी हेॾी वॾो जिस्म ऐं हेॾी वॾी रूह ॾियण जे बावजूदि असांखे हुनजी क़दुरु न आहे। ऐं बिल्कुलु ॾिसो, असांजो मेडिकल प्रोफेशन, असां ख़ुशि त आहियूं, असांजा मरीज़ ठीकु थींदा आहिनि त ख़ुशि बि थींदा आहियूं, पर ख़ुशी खां वधीक असां मरीज़नि जी लाइफ ॾिसी, कंडीशन ॾिसी असां कॾहिं कॾहिं डिप्रेस बि थी वेंदा आहियूं त यार असां जंहिं शोबे सां तालुक़ु रखूं था त छा इहो शोबो असां सही सिलेक्ट कयो या न कयो, कॾहिं कॾहिं इहा बि असांखे दिमाग़ में ईंदी आहे। त असां मरीज़नि जो इलाजु कयूं त था पिया, पर मरीज़ या अवाम पाण ई सीरियस न आहे इन शइ खे वठी करे। ॾिसो, मां सैकड़ो प्रोग्राम्स कया आहिनि, सैकड़ो असां कैंप्स कया आहिनि, ऐं ॻाल्हाए ॻाल्हाए थकिया आहियूं त वात जो इलाजु, कैंसर जो इलाजु, वात जे कैंसर जो इलाजु इहो न आहे त तव्हां ऑपरेशन करायो, दवाऊं हणायो। इहो उहा बीमारी आहे जंहिंखे तव्हां रोके सघो था। तव्हां अगरि 5 साल या गुटको छॾे ॾियो या यकदमि नथा छॾे सघो, आहिस्ता छॾियो, त इहा बीमारी रुकी सघे थी। खोड़ मरीज़ असां वटि कैंप्स कंदा आहियूं या OPDs कंदा आहियूं, ॾेखारे वेंदा आहिनि, नंढो ट्यूमर हूंदो आहे, मां चवंदो आहियां तव्हांजो हिन जो ऑपरेशन करायो जेतिरो जल्दी थी सघे थो। उहो न आहिनि सम्झंदा, वेंदा आहिनि हकीमनि वटि, पीरनि फ़क़ीरनि वटि, दवाऊं वठणु हेॾां होॾां, 7-7, 8-8 लख रुपया ख़र्चु करे 6 महीननि खां पोइ वरी हेॾो वॾो मथां फोड़ो खणी ईंदा आहिनि असां वटि त साईं असां फलाणे वटि वियासीं, फलाणे वियासीं ऐं फ़र्क़ु कोन पियो, हाणे तव्हां असांजो ऑपरेशन कयो। अहिड़े क़िस्म जा मरीज़ रोज़ ॾिसंदा आहियूं असां। पोइ असां इहो सोचींदा आहियूं त काश ही मरीज़ 6 महीना पहिरियां जॾहिं मां हिनखे चयो इलाजु कराए छॾे हा त हिनजी ज़िंदगी बची वञे हा।
अच्छा सर, तव्हां मैक्सिलोफेशियल सर्जन भी आहियो, त हाणे आउं वरी थोरो गुफ़्तगू खे रोड ट्रैफिक एक्सीडेंट्स जी तरफ़ वठी ईंदुमि। त असां वटि ॾाढा आम थियनि था, ख़ासि तौर ते जेके बाइक्स ते हिन ते हिन जो इस्तेमालु कनि था नौजवान, उन्हनि जा काफ़ी हिकिड़ा सीरियस केसिस बि थियनि था। त सभ खां पहिरियां अव्हांजो छा तासुरु आहे त हीअ जेके रोड ट्रैफिक एक्सीडेंट थियनि था उहे कहिड़ा कहिड़ा फ्रैक्चर्स थियनि था मैक्सिलोफेशियल सर्जरी जे तहत, ऐं उन्हनि खे अव्हां वरी ट्रीट कंदा आहियो? ॾिसो, रोड ट्रैफिक एक्सीडेंट जेके मोटरसाइकिल जे ज़रिए थियनि या कंहिं ॿिए गाॾी जे ज़रिए थियनि, मोस्ट कॉमन मोटरसाइकिल आहे असांजे मुल्क में, असांजे एरिया में। सॼे जिस्म जो किथे बि हुनजो हिसो टुटी सघे थो, फाटी सघे थो। जंहिं शोबे सां मां तालुक़ु रखां थो उहो मथो ऐं चहिरो ऐं गर्दन, उन में असां वटि काफ़ी पेशेंट्स ईंदा आहिनि जिन जी ॼाड़ी भॻल हूंदी आहे या नक जी हॾी भॻल हूंदी आहे या मथो ॼाड़ भॻल आहे। हीउ जेको तव्हांजो जोड़ आहे इहो भॻल आहे। अखियुनि जूं पुतलियूं फाटल हूंदियूं आहिनि, अखियुनि जूं पुतलियूं जेके तव्हांखे जंहिं हॾे में आहिनि उनजो फ्रैक्चर आहे, दिमाग़ जो फ्रैक्चर आहे। त अहिड़ा तमामु हद खां वधीक हिनजी क्लासिफिकेशन आहिनि, हद खां वधीक पेशेंट्स आहिनि, ऐं असां महीने में अहिड़ा खोड़ पेशेंट ॾिसंदा आहियूं। जीअं तव्हां ॻाल्हि कई सिंध गवर्नमेंट जी, इन ते मां सिंध गवर्नमेंट जी साराह कंदुमि त उन्हनि तमामु बहितरीनु हिकिड़ो इहो इक़दाम वरितो आहे, जंहिंमें सीट बेल्ट इन्हनि मैंडेटरी कयो आहे, स्पीड लिमिट मैंडेटरी कई आहे। हेलमेट त पहिरियां बि हुयो पर चेक एंड बैलेंस कोन हुयो। इम्प्लीमेंटेशन सिंध गवर्नमेंट पंहिंजी तरह पूरी कंदी पर थी न सघंदी, पर हाणे AI जी मदद सां जेके हिननि कैमराज़ आया आहिनि सॼे कराची में, ऐं उन सां तमामु वधीक फ़र्क़ु पवंदो। हॉस्पिटल जे मथां बर्डन घटिजंदो, माण्हुनि जूं ज़िंदगियूं बचंदियूं। ऐं तव्हांजे प्रोग्राम के तवसुस सां ई मां इहा रिक्वेस्ट कंदुमि सिंध गवर्नमेंट खे, न सिर्फ़ु कराची में बल्कि सिंध जा ॿिया बि जेके शहर आहिनि उहे लावारिस न आहिनि, उन्हनि में बि तव्हां इन क़िस्म जी शयूं अगरि तव्हां इनकॉर्पोरेट कंदो, छोजो उते बि उहो ई माण्हू रहे थो, उहा ई गाॾी हले थी जेकी कराची में हले थी। अच्छा सर, इन्हनि जेके बि प्रोटेक्टिव मेजर्स आहिनि, अगरि गाॾियुनि जी ॻाल्हि कजे त उन्हनि में सीट बेल्ट, एयर बैग्स वग़ैरह, ऐं उन्हनि जा जेके आहिनि काफ़ी सारा मतिलबु थियनि था हेलमेट पाइण सां, तव्हां छा सम्झो था त उन्हनि जो कीअं असरु थिए थो ऐं उहे कीअं हिकु आम माण्हू खे इन्हनि शयुनि खां बचाइनि थियूं? असीं ट्रैफिक जा जेके बि उहिदेदार आहिनि या इन जा जेके आहिनि उन्हनि खे त इन मामले ते ॻाल्हाईंदे ॾिठो आहे, पर हिकु मैक्सिलोफेशियल सर्जन उन्हनि शयुनि खे कीअं जेको आहे कहिड़े पस मंज़र में ॾिसे थो? ॾिसो, तव्हां पंहिंजी जेतिरी प्रोटेक्शन कंदव तव्हां ओतिरो ई सेफ रहंदो। मां वरी एग्ज़ाम्पल ॾियां, तव्हां को महांगो मोबाइल वठो था त थंब खां पहिरियां तव्हां वञी करे हुनजे मथां पनियूं चढ़ाईंदा आहियो ऐं कवर कराईंदा आहियो त यार किरी न पवे। छो वरी उहा ई ॻाल्हि, तव्हां पैसनि सां वरितो त तव्हां हुनजो ख़्यालु कंदव। हीउ जेको जिस्म असांखे ख़्याल सां ॾिनो आहे, इन जी असांखे क़दुरु न आहे। तव्हां हेलमेट पाईंदव, तव्हां सीट बेल्ट ॿधंदव, तव्हां पंहिंजी स्पीड लो रखंदव, तव्हां पंहिंजी गाॾियुनि जो रेगुलर चेकअप कराईंदा रहंदव, तव्हां पंहिंजे टायरनि जो प्रेशर चेक कराईंदा रहंदव, तव्हां उन सवारी ते सवार थियो था पिया। सिर्फ़ु उन जो मक़सदु इहो न तव्हां पेट्रोल विझरायो ऐं तव्हां रोड ते चढ़ी पओ। तव्हां उन सवारी जो ख़्यालु रखो, और सवारी खां वधीक तव्हांखे पंहिंजो ख़्यालु रखणो आहे, छो त तव्हां आहियो त उहा सवारी हलंदी। अगरि तव्हां ई न आहियो त उन सवारी जो हिन दुनिया में को मक़सदु ई न आहे। त तव्हां जेको हेलमेट वग़ैरह पायो था, ऐं हीउ जेको चहिरो ठाहियो आहे साईं, इहो न सिर्फ़ु तव्हां माण्हुनि सां ॻाल्हाइण जे लाइ या पंहिंजी पर्सनैलिटी निखारण जे लाइ या पंहिंजा पर्सपेक्टिव दुनिया खे ॾेखारण जे लाइ ठाहियो, न, इनखे तव्हांखे ख़्यालु रखिणो आहे। अगरि इहो बिगड़ी थो वञे, उहो चाहे कैंसर जे करे हुजे या रोड ट्रैफिक एक्सीडेंट जे करे हुजे, ऐं उहो बिगड़णु असांजे हथ में। असां कॾहिं बि अलाह साईं जी शयुनि खे 100% रेप्लिकेट कोन था करे सघूं, चाहे दुनिया केतिरी बि अॻिते हली वञे, भले तव्हां 1000 साल कढी वठो। बहरहाल सर, पंहिंजी गुफ़्तगू हिन ते जेका आहे उहा जारी आहे। हिते वक़्तु थियो आहे नंढे ब्रेक जो। नाज़रीन, मुलाक़ात कयूं था हिकु नंढे वक़्फ़े खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। पंहिंजी ॻाल्हि ॿोल थी रही आहे जेके रोड में हादसा थियनि था ऐं उन्हनि जी जेके आहिनि उहे त मैक्सिलोफेशियल सर्जरी में कहिड़ा कहिड़ा उहे केसिस जेके आहिनि उहे थींदा आहिनि। उन खां पोइ असां रोड ट्रैफिक एक्सीडेंट्स जे बारे में काफ़ी सारनि माण्हुनि खे त ॻाल्हाईंदे ॾिठो आहे, पर मैक्सिलोफेशियल सर्जन जा कहिड़ा तासुरात आहिनि, पंहिंजी हुन ते ॻाल्हि ॿोल जारी आहे। अच्छा डॉक्टर साहब, सभ खां पहिरियां त इन शइ में मूंखे इहो ॿुधायो, ब्रेक ते वञण खां पहिरियां असां गुफ़्तगू कई पए त इन जा कहिड़ा कहिड़ा प्रिवेंटिव मेजर्स थियनि था। वॾी कोशिशि इहा हूंदी आहे डॉक्टर्स जी, जेका गवर्नमेंट आहे उन्हनि जी काफ़ी सारियूं कैंपेन्स, अवेयरनेस जूं शयूं, सभु शयूं हलनि थियूं, चाहे पोइ उहे रोड ट्रैफिक एक्सीडेंट्स जे हवाले सां हुजनि या वरी उहे जेके आहिनि ओरल कैंसर अवेयरनेस, जनरल हेल्थ अवेयरनेस जे हवाले सां हुजनि। पर उन्हनि तमामु शयुनि जो असरु आम माण्हू ते छो न थिए थो? सभ खां पहिरियां उनजी कहिड़ी वजह आहे?
ऐं ॿियो इहो मामिलो आहे त छा हींअर जदीद तौर जूं जेके तक़ाज़ो आहिनि उन्हनि सां हिकु जेके बि असांजा स्टेक होल्डर्स आहिनि, डॉक्टर्स आहिनि, कंसल्टेंट्स आहिनि, उन्हनि खे कहिड़ियूं नयूं स्ट्रेटजीस अपनाइणु खपनि था, या का अहिड़ी ॻाल्हि कनि जेका माण्हुनि जे दिलि में वेही वञे ऐं हू उन शइ खे सम्झी वञनि था बाबा हीअ जेका शइ उहा असांजे ई फ़ाइदे जी ॻाल्हि थिए थी। बिल्कुलु मखदूम, तव्हां सही चयो त सिंध गवर्नमेंट त पंहिंजे हिसाब सां कमु करे थी पई। असां प्रोफेशनल्स को प्रोफेशन खणी वठो न मुल्क जो, उहो डॉक्टर हुजे, इंजीनियर हुजे, को बि हुजे, असां पंहिंजे प्रोफेशन सां केतिरो थी सघे थो सिंसियर रहंदा आहियूं। तव्हांजो जेको इहो सुवाल त आवाम खे फ़र्क़ु छो नथो पए, हुन जा 3-4 फैक्टर्स आहिनि। नंबर 1, हुननि खे अवेयरनेस न आहे। हे अवेयरनेस हाणे 10-15 साल थिया आहिनि सोशल मीडिया जे करे थोरी घणी आई आहे। तव्हां ॻोठनि में हलिया वञो, अॼु बि सोशल मीडिया उते यूज़ कोन थो थिए। उन माण्हू ताईं असांजो मैसेज पहुचे ई कोन थो, ऐं उहो उन बीमारियुनि में पकिड़िजी उते ई ख़तमु थी थो वञे। छो जो उन्हनि ॻोठनि में, उन्हनि जायुनि ते हेल्थ फैसिलिटीज़ बि न आहिनि, ओड़ा हॉस्पिटल्स बि न आहिनि जहिड़े हॉस्पिटल में असां कमु कयूं था पिया। नंबर 1 त इहा त अवेयरनेस न आहे, माण्हुनि खे एजुकेशन न आहे त अगरि असांखे का बीमारी थिए थी त असां हुनजो इलाजु कराए सघूं। खोड़ मरीज़ असां वटि अहिड़ा बि ईंदा आहिनि जो ॾेखारींदा आहिनि अची, ऐं पोइ मां उन्हनि खे ॿुधाईंदो आहे त यार तोखे ख़बर आहे या बीमारी आहे, तोखे छालो आहे? चवंदा आहिनि साईं असां त कॾहिं ॾिठो कोन्हे। ऐं 3-3, 4-4 सेंटीमीटर, कॾहिं कॾहिं 5-5, 6 सेंटीमीटर जो फोड़ो या दाणो उन वात में पियो हूंदो आहे, मरीज़ खे ख़बर ई न आहे हूंदी। त इग्नोरेंट बिहेवियर आहे नंबर ॿी शइ। अगरि मां चवां त उहो पंहिंजे पाण सां ई सिंसियर न आहिनि। हुननि खे अलाह साईं बसि साह विझी ॾिनो आहे, ऐं हुननि जो कमु आहे त बसि जीअं दुनिया हले थी पई असां पंहिंजो कारोबार कयूं पिया। पर उन सां गॾु गॾु इहा ज़रूरी आहे त तव्हां पंहिंजो पाण खे चेक कयो, आस पास तव्हांजा जेके दोस्त यार आहिनि जेके ग़लति हरकतुनि में आहिनि उन्हनि खे तव्हां मना कयो। सिंध गवर्नमेंट या पाकिस्तान जी गवर्नमेंट, पुलिस, रेंजर्स इहो केतिरो करे छॾींदा, घणा माण्हू ॿुधंदा, घणा माण्हुनि जो चालान कंदा, असां केतिरियूं कैंपेन्स करे वठंदासीं, असां केतिरा मरीज़ ऑपरेट करे वठंदासीं। हज़ारे लखनि जी तादाद में मरीज़ आहिनि। सिर्फ़ु हैदराबाद जी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, जिते असां कैंप्स कंदा आहियूं, हैदराबाद में हिन वक़्तु जेको डाटा असां वटि आहे, हिकिड़े ॾींहं में 25 या 30 माण्हू रोज़ कैंसर, वात जे कैंसर सां सिर्फ़ु मरनि था पिया, जंहिंमां कुझु रिपोर्ट थियनि था, जेके कुझु कोन रिपोर्ट ऐं थियनि हिन था जदीद दौर में बि हिन जदीद दौर में बि। ऐं असां वटि को अहिड़ो मैकेनिज़म न आहे जेको असां डाटा खे जेको आहे न गैदर करे सघूं। हीअ जेकी मां तव्हांखे ॻाल्हि कयां थो, इहा मां पंहिंजे फ़क़ति हिकिड़े शख़्स जी या हिकिड़े सेंटर जी, हिकिड़े हॉस्पिटल जी, जंहिं इलाइक़नि में असांजी अप्रोच आहे उतां जी ॻाल्हि कयां थो। तव्हां ठठो हलिया वञो, बदीन हलिया वञो, झंपीर हलिया वञो, सजावल हलिया वञो, तव्हांखे हर घर में ॿार 3 सालनि जो थिए थो, उनजे वात में छालीह था वही छॾनि। ॿार 12 सालनि जो थिए थो, 8 सालनि जो थिए थो, उनजे हथ में मोटरसाइकिल था ॾेई छॾनि। 2-3 दफ़ा ईअं थियो आहे जो हिकिड़े साल मां हिकिड़े ॿार जो ऑपरेट कयो, उहो 9 सालनि जो मोटरसाइकिल ते किरियो हुयो। अॻे साल मूंखे वरी हुनजे पीउ जी फ़ोन आई त साईं असां हॉस्पिटल आया आहियूं, तव्हां किथे आहियो? मां वियुमि, मां ॾिठो मरीज़, मां चयो हिते साॻियो छोकिरो आहे? चई हा साईं, हिन वरी मोटरसाइकिल हलाई आहे। हुनखे ऑपरेट कयो, वरी 6 महीननि खां पोइ 11-12 सालनि जो थियो अगरि हो, त वरी हुन गाॾी हलाइण शुरू कयो, गाॾी वरी वञी हई थोड़ में ॻोठ में। उहो साॻियो ई मरीज़, साॻी फैमिली, 3 दफ़ा आयो आहे मूं वटि, 3 दफ़ा मां हुनजो इलाजु कयो। हाणे मूंखे ॿुधायो, माउ पीउ पंहिंजे हिसाब सां त कंदा हूंदा, पर माउ पीउ पंहिंजे प्रोफेशन में एतिरो त बिज़ी आहिनि जो पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु नथा रखी सघनि। अच्छा सर, हिते हिकु शइ इहा ॿुधायो थी, जेकी नशावर शयूं आहिनि इन्हनि मां आख़िरकार असीं कीअं जान छॾाए सघूं था? अवेयरनेस जे हवाले सां त चलो हिकिड़ा प्रोग्राम इनिशिएटिव्स बि आहिनि, पर उन्हनि ते को बि अमल दरामद थींदे ॾिसण में न अचे थो। हिकिड़ो माण्हू आहे, अगरि उहो लिटरेट आहे, अणपढ़ियो आहे, उनजी त हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, पर पढ़िया लिखिया बि माण्हू काफ़ी सारा अहिड़ा ॾिठा त हेल्थ प्रोफेशनल्स, डॉक्टर्स खे ॾिठो सिगरेट स्मोकिंग कंदे ऐं मुख़्तलिफ़ जेके कंदे, वरी ॻोठनि ॿारहाड़ियुनि में बि नशावर शयूं इस्तेमालु थियनि थियूं। ऐं इन्हनि सभिनी शयुनि मां असीं कीअं जान छॾाए सघूं था? तव्हांजे हिसाब सां कहिड़ियूं अहिड़ियूं टेक्निक्स हुजनि या गवर्नमेंट खे उहे इनिशिएटिव्स वठणु खपनि जंहिंजे ज़रिए असां इन्हनि मां जान छॾाए सघूं? ॾिसो, विल पावर आहे। अगरि तव्हांखे मरीज़ जी या फ़क़ति इंसान जी ॻाल्हि कयो त तव्हां विल पावर आहे। अलाह साईं तव्हांजे अंदरि क़ुवत नफ़्स या ताक़त एतिरी रखी आहे जो अगरि तव्हां सोचींदो त यार मूंखे हाणे 102, 103 डिग्री बुखार थियो, हालांकि तव्हांखे बुखार हूंदो बि कोन, पर तव्हांजो दिमाग़ में अलाह साईं एतिरियूं ताक़त ॾिनी आहे, अहिड़ा कीमोकाइन्स रिलीज़ थींदा जो तव्हांखे वाक़ई 2-3 कलाकनि खां पोइ 100-203 बुखार थी वेंदो। कीअं थियो? छोकी तव्हां सोचियो, तव्हां अगरि इहा शइ सोचींदव त यार मूंखे छॾणी आहे, 2 महीना 3 महीना लॻंदा, साल लॻंदा, आहिस्ता आहिस्ता तव्हां घटाए वेंदो। खोड़ मरीज़ मूं वटि, खोड़ मीडिया वारा ईंदा आहिनि, जॾहिं असां कैंप्स कंदा आहियूं उन वात में मैनपुरी 5-6 लख पवंदो आहे, पर जॾहिं मुंहिंजा मरीज़ ॾिसंदा आहिनि पोइ ओॾी महिल हुनजे कननि ते हथ हूंदो आहे ऐं चवंदा आहिनि सर हम वादा करते हैं हम छोड़ देंगे। त उन्हनि मां काफ़ी माण्हू छॾे बि ईंदा आहिनि, नेक्स्ट टाइम ईंदा आहिनि, मां हुननि खां पुछंदो आहियां, छो जो असांखे यादि हूंदो आहे त
तो मूंसां वादो करे वियो आहीं? हा साईं मां छॾे वियो आहियां। काफ़ी माण्हू जॾहिं मरीज़ ॾिसनि था, उनजी हालत ॾिसनि था, त छॾे वेंदा आहिनि। पर इहा बि उन्हनि खे एक्सेस आहे त उन अची मरीज़ ॾिठो त उहा ही हालत थिए थी। आम माण्हू जे लाइ जेको नथो अची सघे, तव्हांजी पंहिंजी विल पावर आहे। तव्हांखे अगरि पंहिंजी ज़िंदगी सां प्यार आहे, तव्हां चाहियो था त तव्हां पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो, उन्हनि जी शादियूं करायो ऐं तेसि ताईं तव्हां हयात रहो। ज़िंदगी मौत ॾिसो अलाह साईं जे हथ में आहे, पर अलाह साईं ईअं बि नथो चवे मां तव्हांखे जेकी ज़िंदगी ॾिनी आहे उनखे तव्हां ख़राबु कयो या उनजो तव्हां ख़्यालु न रखो। त इन जो आंसर इहो ई आहे, विल पावर, तव्हांजी पंहिंजी कुवत ते। तव्हां पाण सोचींदो तव्हां हुन मां जान छॾाए सघो था। सर यस, आख़िरी तव्हांजे तरफ़ां आम माण्हुनि जे लाइ कहिड़ो मैसेज आहे? तव्हांखे चैनल जी तरफ़ सां मुंहिंजो इहो ई मैसेज आहे, मां जिथे किथे इहो सेम मैसेज ई ॾींदो आहियां त तव्हां पंहिंजो ख़्यालु रखो। अलाह साईं जी नेमत आहे तव्हांजो जिस्म। ऐं असां जंहिं ते प्रोग्राम कयो आहे रोड ट्रैफिक एक्सीडेंट्स ते ऐं ओरल कैंसर ते, इहे ॿई शयूं प्रिवेंटेबल आहिनि। ॾिसो हिकिड़ी त अहिड़ी शइ आहे तव्हां उनखे रोके नथा सघो, पर हीअ शयूं तव्हांजे पंहिंजे हथ में आहिनि। तव्हां हेलमेट पायो, तव्हां गाॾी आहिस्ता ड्राइव कयो, तव्हां रूल्स एंड रेगुलेशन जो ख़्यालु रखो। तव्हां अगरि रॉन्ग वे ईंदव ऐं ट्रैफिक जैम थींदी त उन में गवर्नमेंट जो या ट्रैफिक पुलिस जो को ॾोह न आहे, उन में तव्हांजो ॾोह आहे। तव्हां लाइन क्रॉस करे तेज़ अचण जी कोशिशि कंदो, उन में तव्हांजो ॾोह आहे। इहे शयूं ॿाहिरि मुल्कनि में बि त हलनि थियूं न पियूं। ऐं असांजो हितां जो फ़र्द जॾहिं ॿाहिरि मुल्क में वेंदो आहे त साॻा ई रूल्स फॉलो कंदो आहे। साॻा ई रूल फॉलो कंदो आहे। उते वञी असां सभु सिधा था थी वञूं, छो जो उते रूल एंड रेगुलेशन 5 मिंटनि जे अंदरि फ़ैसिलो अची थो बिल्कुलु। वञे। हुते तव्हांजी हर शइ ट्रैक थी थिए पई। ट्रैक हिते बि थिए थी पई तव्हांजी, पर उनजी इम्प्लीमेंटेशन आहे, रूल ऑफ लॉ मेनपुरी। मां हींअर प्रोग्राम कयो असां पोएं हफ़्ते, उनमें सिंध गवर्नमेंट, सिंध पुलिस जी सॼी हायर अथॉरिटीज़ हुयूं, DIGs ऐं DSPs, SHO सॼे सिंध जा SSPs हुया। त उन में मां उहा ई ॻाल्हि कई, हुन खां पुछी त बाबा तव्हां माण्हू पकड़ियो त था मेनपुरी छॾाई छो था वञनि? त उन्हनि चयो त जो इहो बेलेबल ऑफेंस आहे, जेसि ताईं सिंध गवर्नमेंट या पार्लियामेंट इन्हनि शयुनि खे नॉन बेलेबल कोन कंदी त सिंध पुलिस उन ते कुझु कोन थी करे सघे। सर थैंक यू सो मच, तव्हांजी वॾी महिरबानी जो अवां असांजे प्रोग्राम में आया। अच्छा नादरीन, अगरि जेकॾहिं अव्हांखे मुख़्तसर तौर ते ॿुधायां त अॼु पंहिंजी जेका गुफ़्तगू हुई उहा ओरल कैंसर ऐं रोड ट्रैफिक एक्सीडेंट्स ते हुई। उन में सभ खां पहिरियां त ओरल कैंसर जेका आहे उहा कीअं अव्हांखे घर वेठे ख़बर पवे त हीउ जेको छालो आहे या हीअ जेका बि तव्हांखे तकलीफ़ थिए थी उहा आहे, त डॉक्टर साहिबु असांखे ॿुधायो त जेकॾहिं उहो जेको आहे उहो पर्टिकुलर हिकिड़ो जेको आहे टाइम पीरियड हूंदो आहे, उन में तक़रीबन 2-2.5 हफ़्तनि खां मथे अगरि तव्हांखे लॻे थो त इहो छालो आहे त उहो उनखे नॉर्मल न वठो। थी सघे थो उहो कैंसर वारो हुजे त फ़ौरन अव्हांखे कंहिं सुठे हिकिड़े जेका आहे कैंसर जे स्पेशलिस्ट डॉक्टर वटि वञणु खपे। सुठो आहे त तव्हां मैक्सिलोफेशियल सर्जन वटि वञो, न त जेको कैंसर जो माहिर डॉक्टर आहे अव्हांखे उन वटि वञणु खपे। उन खां पोइ इन में एहतियात ॾाढी हिकिड़ी जेको आहे अहम किरदारु अदा करे थो। ऐं कंहिं हिकु सियाणे चयो हुयो त एहतियात इलाज खां बहितर आहे, त उन में का बि शइ अहिड़ी सोचे सम्झी ई चई हूंदी। उन खां पोइ रोड ट्रैफिक एक्सीडेंट्स खे बचण जे लाइ जेके सेफ्टी मेजर्स थियनि था उन्हनि ते अव्हां ख़्यालु रखो। गवर्नमेंट खां आख़िरी हिकिड़ी जेका आहे उहा इहा ई इल्तिजा हिन में आहे त अव्हां जीअं हींअर चालान वारियूं अहिड़ियूं शयूं कयो था, ईअं मां पाण हिन मामले में सम्झो बि था त इन सां हिकिड़ी एक्सीडेंट्स जी शरह घटिजे थी। ईअं ई जेके नशावर शयूं आहिनि तव्हां उन्हनि जे हवाले सां बि का अहिड़ा प्रिवेंटिव मेजर्स वठो। ऐं उन खां पोइ आम माण्हू जे लाइ इहा शइ हिकिड़ी जेका आहे उहा आउं चवां त उन्हनि खे हिकु इल्तिजा आहे, गुज़ारिश आहे। सिहत जेका आहे उहा अव्हांखे अलाह साईं जी तरफ़ां नेमत आहे ऐं इन जो ख़्यालु रखणु असांजी ज़िमेदारी आहे। डॉक्टर हुजण जी हैसियत सां असांजी पूरी कोशिशि आहे तव्हांखे ॿुधायूं। अव्हांजी कोशिशि चाहे त तव्हां उन्हनि शयुनि ते जेको आहे उहो अमल कयो। जीअं शुरूआती तौर ते शाह साईं जो बेत पढ़ियो हुयो त डॉक्टर्स अगरि जेके आहिनि उहे हेल्थ स्पेशलिस्ट, हेल्थ केयर जा जेके बि माण्हू आहिनि उहे रिप्रेज़ेंटेटिव्स अची तव्हांखे का शइ ॿुधाइनि था त उन्हनि सां वाई न पओ, यानी बहस मुबाहिसो न कयो। उन ते तव्हां जेको आहे उहो अमल कयो ऐं अमल कंदो त जल्दी सिहतमंद बि थी वेंदो। प्रोग्राम जो मक़सदु बि अव्हांजी सिहत ऐं अव्हांखे जेको आहे उहो उनजे बारे में अवेयरनेस ॾियणु आहे। दुनिया जा तर्ज़ तरीक़ा ऐं तरीक़ा जेके आहिनि उहे मटिजी चुका आहिनि। ऐं हींअर बि जेकॾहिं असांजे इन में को माण्हू रोड ट्रैफिक एक्सीडेंट ऐं जेकॾहिं कैंसर जे हवाले सां अगरि माण्हुनि जी जेकॾहिं उहा डेथ थिए थी त मुंहिंजे हिसाब सां इहा जेका आहे उहा अव्हांजी बि इन में कमी कोताही आहे। ऐं उन खां पोइ हेल्थ प्रोफेशनल्स जी ऐं गवर्नमेंट जी बि आहे। गवर्नमेंट ऐं हेल्थ प्रोफेशनल्स पंहिंजे वसाहत जेको आहिनि उहे कमु कनि पिया, पर अव्हांजी हाणे ज़िमेदारी आहे त अव्हां इन ते कीअं कयो था। डॉक्टर साहिबु आख़िर में ॾाढी सुठी ॻाल्हि कई त विल पावर ॾाढो अहम आहे। तव्हां सोचींदव त मां करियां त तव्हां करे छॾींदव, पर जेकॾहिं तव्हां ई न चाहींदव त पोइ शायदि उहो मुमकिन न थींदी। इनशाला मुलाक़ात थिए थी अॻिए हफ़्ते हिकु नई क़िस्त में, नई बीमारी ते पंहिंजी गुफ़्तगू थींदी। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़।